लाड़कानी शहर के सिविल लाइन थाने की हद पुरानी बस स्टैंड वाले इलाके में मुबैना तौर यारमद कॉलोनी की रवासण औरत कुबरा खातून पंहिंजे 9 सालन जे वेगे पुट मौज़म अली कोकर के उछलाए छॾियो। जे बाद नीगर जो पीउ गुलाम अकबर हद जे सिविल लाइन थाने ते पहुतो, जिते निदाऊं करे ज़ारो कतार रोअंदो रहियो ऐं SHO तोड़े एहलकारनि खे चवंदो रहियो त मुंहिंजे घर के गिरफ़्तार करे पुट जी ॻोल्हा कई वञे। उन मौक़े ते नीगर जे पीउ गुलाम अकबर कोकर साहिब खे ॿुधायो त साल अॻु मुंहिंजी शादी कुबरा खातून सां थी हुई। अॼु घरवारी इलाजबान ऐं पुट मौज़म समेत शहर वठी आई ऐं शहर जे ओल्ड बस स्टैंड वारे इलाइक़े में चयो त मूंखे सुस्ती थी रही आहे। हिन जूस घुरियो, बाद में जूस वठी घरवारी वटि पहुतुसि त मुंहिंजो पुट मौज़म घरवारी सां न हुयो। मुंहिंजी पुछा करण ते घरवारी चयो त ख़बर न आहे मौज़म केॾांहुं हलियो वियो आहे। हिन चयो त ओल्ड बस स्टैंड वारी पुल ते मौजूदु माण्हुनि ॿुधायो त हिकु औरत नीगर खे राइस कैनाल में उछलाए छॾियो आहे। हिन चयो त मुंहिंजी ससु इरशाद खातून मूंसां ऐं मुंहिंजे पुट खे पसंदि न कंदी आहे, जंहिंजे चुर्च ते घरवारी मुंहिंजे पुट खे राइस कैनाल में उछलाए छॾियो आहे। जॾहिं हिन मुतालबो कयो त पुट जी ॻोल्हा करे घरवारी खे गिरफ़्तार कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।